वॾा नाला आहिनि एक्टर वॾा नाला आहिनि या हिकिड़ी मिथुन फिल्म अथसि हुन में नालो हूंदो होंडा दादा सम्झई ऐं ॿी मिथुन हूंदो बकरा सेठ वरी अक्षय हुन अथई फिल्म में सुनील शेट्टीअ सां कर्नल चिकारा हूंदो हुन में टोपीअ मां वरी हुन में हूंदो गूंगो ऐं इहो ख़ुशबू हूंदो माना ईअं दंद छिकी वेंदो रुॻो पियो यार इहा फिल्म न आहे अजय वारी जंहिंमें मुंडी हिलाईंदो खून खून दिल वाले उन में वरी हुन में हूंदो इहो हला थो किने किथे बाबा नायक आंदोलन में आरामी नाला हूंदा हुआ सदाई सम्झई ऐं ॿियो हुन में मना शेट्टी शेट्टीअ जी फिल्म हुन में हूंदो हुई मना शेट्टी हेॾा सदाई सूअर नाला ॾींदा आहियो न बाबा नायक मना शेट्टी सदाई कुती शिकिल हिकिड़ो ठहिरियल एक्टर हुआ आरामी हुन में वरी इहो बल्ब हूंदो अथई चार्जिंग जी लाइट हुन में बम ठहींदो अथई क्रिप्टन बम ॻुईअ में विझी हलाईंदो हुई पांचीअ में क्रिप्टन बम चूते जो हिकिड़ो कर्नल चिकारा एक्टर आरामी थी बाक़ी साईं इहो मना शेट्टी इहो सूअर वॼणाए बि अचे हिनखे नाला मां अक्सर मां हिन जी फिल्मी लाइ मां ॾिसां हिन फिल्म में हिन जो नालो छा आहे जदीअ जो इहा हेॾी आरामी फिल्म ई अथव कर्नल चिकारा हिन में वर्दी पाए वरी अलॻि सां मुल्क ठाहींदो अथई आख़िर में फेरिंग कंदो अथई कंहिंसां हेठां हूंदो इहो मोची टाका हणंदा अथई बूट रखी इहो काठड़ो हिकिड़ो हेठां हूंदो अथई पेप में पिड़िचियल हिकिड़ो सदाई भेण जे चुॾ आरामी रोल हूंदा इहा ठोड़ चिकनी कढी हिन जा वार इहे माना जॾहिं वियो न ऑडिशन ॾियण त हिनखे इहे वार जवानीअ में अॻिती आहे चुथो आहियां शिकिल अहिड़ी अथसि न टिकण ते वार बीहनि कढूं बाक़ी हुयसि इहो पासे खां मैदान ऐं विच ई पासे वारी छबर विच वारो मैदान ख़ाली थी वियोसि ॼण मज़ूर अध में कमु छॾे भॼी विया हिन जदीअ जे जो इहो लांतीर ॾाढी ईअं फूकियल भिरूं सनड़ियूं मासूम शिकिल चेहरे पे भोलापन है आंखों में पागलपन ऐसे लोग बड़े खतरनाक होते हैं सम्झे न इहो हिन ते फिट मुहावरो वेहंदो थी सम्झई आहे मना शेट्टी इन जो असली नालो अथई रमी रेड्डी सम्झी हिन जो हीअ बेगरत हुआ सदाई भेण जे माना का हिकिड़ी फिल्म हिन जी न आहे जंहिंमें हिनखे को पीउ जो रोल मिलियो हुजे या को इज़त जो रोल मिलियो हुजे असली न छो त हे इज़त लाइ ठहियल ई न हुयो हिनखे डायरेक्टर उते ई चवंदा तूं माना हिकिड़ो इज़त जे ख़िलाफ़ शख़्स आहे नासू हिकिड़ो आहे ऐं कुते जे पुट जी सदाई ड्रेसिंग बि अजीब हिनखे सिर्फ़ु हिकिड़ी ड्रेस माना इहा भली पायूं जंहिंमें इहा कर्नल चिकारा अक्षय जी फिल्म थी इहो ये वक़्तु हमारा आहे हुन में कर्नल चिकारा क्रिप्टन बम ठाहींदो हुई अहिड़ी वाघ लाइट हूंदी हुई असां हाणे चाची वटि इहो रखंदो हुई माना रोड ते घुमण वुमण में कमु अचे हुन मां बम ठाहींदो अथई क्रिप्टन बम हाणे इहो बम कीअं माना ज़िंदगीअ में त क्रिप्टन बम इहो आयो कॾहिं जेके हिन जा पंहिंजा बम थिया पंहिंजा हाणे ॻुईअ में विझी हलाया बम इहो ॻुई फाड़िया माण्हू भई मुल्क त कोन फाड़िया सॼे ई ख़ैरु अलाह त हिन किथे माना सदाई हिनखे कुर्तो ॾींदा हुआ हिकिड़ो वॾो ईअं अगठारी कांच कुर्तो ईअं पटन पटन ते ऐं धप एॾी हूंदी भेण जे असली कुते जे फर ज़िंदगीअ में मां सम्झां थो को तड़ जे नकियो हूंदो हुई न लानत ऐं हिनखे फीस त ॾींदा हुआ फीस सां गॾु साबुण बि ॾींदा हुआ ॿ टे त हे माना आईंदा जे माना तूं अची वेंदे तोखे कमु अचनि माना ॾींदा हुया त पर इस्तेमालु पोइ बि न कंदो दानवीर बि त हुयो न पैसा छॾे साबुण ॾींदो हुई फ़क़ीरनि खे कान्यारो हिकिड़ो ढूंढेरो वेठो आयो माना जेॾी महिल हर फिल्म में गुंडो त हुन ऐं डायलॉग डिलीवरी वरी एॾी माना आस्तगीअ सां चवंदो हुई ॼण को माना को सूरत थो ॿुधाए ईअं माना आस्तगीअ सां गार ॾिजी आहे माना हिकिड़ी तवाईअ में ॾिबी आहे न पर हिनखे तवाई लॻंदी न इहे माना सीरियस कंडीशन में बि आराम सां ॻाल्हाईंदो हो माना सम्झे ईअं प्यारो हर ये क्या पूरी दुनिया जानती है पूरा शहर जानता है कि बाबा नायक एक गुंडा है हाँ मैं गुंडा हूँ अमीरों के लिए मासूम केॾो आहे यार तूं इन जी हिकिड़ी फिल्म आई उहा वाणियनि वरी ॾिस तो सही बॉलीवुड जी फिल्म अलाए कंहिंजी आहे साईं बाबा इहो वाणियनि जो थी हिकिड़ो वॾो भॻवानु हिनखे मञींदा थी साईं बाबा उहो रोल हिनखे ॾिनो मतिलबु इहा उहो बात हुई जो गुटका बेचता है वही कैंसर के अस्पताल खोले शिकिल ॾिस हाणे सुभाणे को मुंहुं खे पेशबाम करे विझे मूं जहिड़ी शिकिल ॾिस मुंहिंजी ॾिस वरी मां पेशबाम थींदी तव्हांखे कीअं लॻंदुमि सोचो त हे माना साईं बाबा में असांखे कीअं लॻो हूंदो लानतीर इज़त जी ॻाल्हि करे माना इज़त जे ख़िलाफ़ पैदा थियल आहे इज़त ते ठहंदो ई कोन न अजीब इंसान आहे क़ुरान इन जी वरी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि थी न मना शेट्टी माना मिक्स नाला जे कुते पुट जी
रमीअ ई रमीअ था पकड़ियऊंसि हिकिड़ो नालो। इन रमीअ भेण जे जोड़े खे कॾहिं बि को माना कहिड़ी बि तुंहिंजी फिल्म खणंदे हुन में हिनखे रेप सीन न ॾींदा आई, माना को चोरीअ सां को खछट करे या माना हुन सां को रेप सीन। छो त मायूं चवंदियूं हुयूं असां चई त हुन खां मिथुन खां जाईंदासीं, हिन जे हथ में असांखे न लाहे, चई हिन जी शिकिल ई असांखे नथी वणे, असांजे आस पास ई न अचे। पोइ माना हिन ॾिसनि न, माना कंहिं माईअ खे अगवा करिणो हूंदो फिल्म में त उहे हिन जा गुंडा कंदा आई, बसि हिन खां परे सां ॻाल्हाईंदो, ईअं 20-25 फुट परे बि धप ईंदी आहे न अलॻि उहा अलॻि माना रेप सीन हिन कुते पुट ज़िंदगीअ में कोई रेप सीन हिनखे न मिली हुई। सदा इहो हीरो सां विढ़ंदो हुई, मरी वेंदो हुई, बसि ख़तमु थी वेंदी, वरी ॿी फिल्म में ईंदी हुई। रेप सीन कोई बि कोन। हा बाक़ी को छोरी गानो चवंदी त पासे खां बीह पंहिंजी माना इहा बेकार डांस कंदो, रेप सीन न ॾींदा हुआसीं। रजनीकांत खे जेके सड़ियल एक्टर आहिनि, मिक्स जेके इहे डुप्लीकेट एक्टर, उन्हनि खे बि रेप सीन मिलंदो, हिन खे उहो बि न मिलंदो। छो त उन्हनि खे परेशानी हूंदी आहे, लन जी जाइ ते टिकण न विझे असांखे पंहिंजी इहा किनी ठेठि टिकण। ऐं सदाईं बेग़ैरत खे माना हिनखे मेकअप बि न कंदा आई, माना हिकिड़ो कमु ऐं टिकाऊ ऐं मज़बूत एक्टर हुई, मेकअप जे बिना रेप सीन बि हिनखे न मिले। घणी हिनखे माना जीअं हिकिड़ी विलन जी एंट्री थींदी आहे न, माना को हिकिड़ो वी आई पी अमरीश पुरी एंट्री कंदो त माना पोइ हिते इहा म्यूज़िक घणी किटकिट हिनखे न हूंदी, बसि हिनखे हल्के कंहिं कमरे में फिटी कयोसि तो इहो पगरीलो इहो चिकनो जिस्म कढी बसि दर खोले निकिरंदो, बसि इहा हिनजी एंट्री रही। माना कम ख़र्च एक्टर हो हिकिड़ो, हुन ई मिसकीन खे त आयो एॾो बेकार एक्टर थी के रेप सीन हिनखे छा ॾियनि, हाणे हिन में आहे छा, हेॾो ढिढो आहे भेण जे जुड़े पंहिंजो लन ॾिठे 6 महीनो हूंदो हिन जदीअ खे, 6 महीना लन नचंदो हिन जदीअ खे रेप सीन कराईंदा चूतूअ खे। चुतू मुंहिंजी टैप किला वियो बाक़ी साईं मासूम में त कहिड़ी अथसि, माना हिकिड़ो माना बीठल केॾो आहे हिकिड़े मुंहं ते तूं गौर सां ॾिस न, 2-3 मिंट ॾिसण खां पहिले ॼण खाॾीअ अहिड़ा पेर निकिरंदो, अॻिते हले वेंदो, मूं धड़ उते ई बीठो हूंदो, माना हिकिड़ो वण आहे ॼण जदीअ जो।